नाज़रीन अस्सलाम वालेकुम या आली मदद। अॼु 12 शरीफ़ आहे। अॼु असांजी जेकी डेट आहे, तारीख़ आहे, उहा आहे 6/8/2025। त नाज़रीन तव्हांजी ख़िदमत में सदाईं असां 12 शरीफ़ जी रिकॉर्डिंग पेश कंदा आहियूं। ऐं असांजी जेकी हीअ 12 शरीफ़ आहे, असांजो जेको हाल आहे उहो तव्हांजे अॻियां पेश कंदा आहियूं। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां जेके वीडियो रिकॉर्ड कंदा आहियूं, तव्हां नाज़रीन खे मां ॿुधाईंदो हलां, अर्ज़ु कंदो हलां त जेकी असां रिकॉर्डिंग कंदा आहियूं उहा इन जे करे कंदा आहियूं त असां वटि सुगड़ाइप शाइरी इहा ॼण अलाह साईं मिल्कियत अता कई आहे। उहा जेकी अता कई अथसि महबूब करीम अलैहिस्सलाम जे सदके, छो न असां को वीडियो भरे हे जेके सूरतां असांजे 12 शरीफ़ ते अचनि था इहो यादगार थी वञे। जेको असां कमु कयूं बि अथा ऐं उहो रिकॉर्डिंग बि थिए थो, कयूं बि अथा, भला छो न असां रिकॉर्डिंग करे पंहिंजो यादगिरी जे हिसाब सां त हे सूरतां असां ॾे ईंदियूं। बाक़ी नाज़रीन असांजो जेको हे यूट्यूब चैनल आहे, इन जे लाइ असांखे इहा पक आहे त असांजा जेके कलाक आहिनि, वॉच टाइम आहे, उहो 4000 असांजा पूरा ई कोन थींदा। छो त असां ॾिठो आहे, छो त असांजो जेको आहे हाणे जेको वॉच टाइम आहे उहा तक़रीबन 1177 कलाक। हाणे इहो काॾों 4000 पूरा थींदा ऐं असांजो जेको आहे चैनल मोनेटाइज़ थींदो। तंहिंखां हादी पाक जे हवाले अॼु 12 शरीफ़ जी महफ़िल आहे, उहा महफ़िल तव्हां ॿुधंदव, इनशाअल्लाह तव्हांखे मज़ो अची वेंदो। जहिड़ो असांजो हाल आहे ईअं न आहे त उहा असां जी ज़बान एॾी मिठी आहे जो दुनिया सॼी ॿुधे असांखे। इंसान आहे बाबा, नबी हूंदो आहे उहो कंहिं कंहिं ते महिरबानी थींदी आहे। जीअं कंहिं दरवेश चयो त अफलाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है, तौहीद की मय सागर से नहीं आंखों से पिलाई जाती है। अञा हिकिड़े दरवेश चयो त कांगा सभु तन खाइयो, माना तव्हांखे मां ॿुधायां थो, कांगा सभु तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दो नैना मत खाइयो, इन्हें पिया मिलन की आस। दरवेश चए थो पियो त ए कांव, मुंहिंजो सॼो बुत खाओ, हर शइ खाओ, मां मरी वञांव त मुंहिंजो जिस्म सॼो खाओ, पर मुंहिंजो 2 अखियूं छॾिजो, छो त इन्हनि खे यार जे मिलण जी उहा दीदार जी आस आहे। कांगा सभु तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दो नैना मत खाइयो, इन्हें पिया मिलन की आस। भिटाई साहब जो तो मरां त कांगा खाइनि केच जा। इहो इश्क आहे, इहो इश्क आहे जेको असां आम माण्हू वटि इश्क न आहे। असां जेके आहियूं उहे आहियूं इहो न इश्क आहे जीअं खिलियो खाइयो सुम्ही। भिटाई साहब फरमायो खिली खाई ऐं तूं सुम्हे, फरमाए थो त इहो इश्क न आहे। भिटाई साहब चयो त ससुई खे निंड अची वई त पुनल खणी वियसि, माना असुर जो टाइम हो, असुर जी निंड आयसि, पुनल खणी वियसि। मूमल खे निंड हुई, राणो रुसी वियुसि। ऐं आम माण्हू जेको आहे असां पारो, इनखे असुर जो घुरण जी महिल, महबूब करीम अलैहिस्सलाम जी जागण जी महिल, आम माण्हू असां पारे खे मानी जो नशो हूंदो आहे ऐं उनखे निंड अची वेंदी आहे। सरदार पाक ज़ियारत कीअं कराए, ज़ियारत कीअं कराए? महबूब करीम अलैहिस्सलाम जे शान जे लाइ भिटाई साहब चयो त जेकर थियान भूं वारी तहे वाटुनि जी, भले मथां लंघन मुंहुं, केची कतारूं कयो। केची केड़ा? उहे 5 तन पाक सरदार। पर नाले मिठा साईं नाज़रीन असांजे कचहरी में अब्दुर्रहमान नाले सां बिस्मिल्लाहिर रहमान रहीम असां वटि लाशारी साहब मौजूद आहे। अॼु मां उन ॾे मुंहुं करे थो ॻाल्हायां, छो त मूंखे कुदरती वणंदो आहे घणो, तंहिंजे करे। भिटाई साहब चयो त जेकर थियान भूं वारी तहे वाटुनि जी, भले मथां लंघन मुंहुं, केची कतारूं कयो। चए थो पियो त इहे जेके 5 तन पाक सरदार आहिनि, उहे जेके उन्हनि जा बचड़ा आहिनि, इहे मुंहिंजे मथां घुमन, लतां ॾियनि। छो त अलाह ई क़ुरान पाक में फरमायो त ए मुंहिंजा महबूब जन घिटिन सां तूं घुमे त उन्हनि घिटिन जो कसम आहे। त मौला जे नाम सदके वञा। अॼु असां वटि साइम फ़कीर बि वेठो आहे, नईम मोहम्मद सुमरो बि वेठो आहे,
अज नाज़रीन इन को महफ़िल ॿुधा से भरपूर असां वटि गर्मी जी मौसम आहे मुंद गर्मी जी आहे असांजी ओताक जी वट में रेल बंद भी आहे इहा रेल भी क्रॉस कंदी आहे हिन महिल तो मौला जे नाम में सदके वञा तव्हांखे महफ़िल हे सोना भरपूर ॿुधाईंदा अॼु हिननि ॿिन्ही खे अर्ज़ु आहे त 4 ॿोल चूंडे भला भला ॿुधाइनि उन खां वधीक फरमाइश पोइ कंदासीं हिननि खे नई मोहम्मद सुमरो ऐं साइम सुमरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हम सारी दे सुपरी अला अचे जे है कार त पेरें धरिया पे बिणियो मत हंद विछाया वार ओ साजन सब जमार आऊं गोली थी त गुजारिया नून नसीब वारन के नून नसीब वारन के ये महफिल थी या नसीब न त काॾे असां को जड़ा ऐं काॾे हो तू हबीब छो त गुलाम नबी अदा असां हासी ज़ोर गरीब पर अचण साण अजीब पंहिंजी उम्मत सूदी कई सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह शान खां वधिया शान तुंहिंजो शान खां वधिया शान तुंहिंजो आहे सारो जहान तुंहिंजो आहे सारो जहान तुंहिंजो शान खां वधिया शान तुंहिंजो शान खां वधिया शान तुंहिंजो आहे सारो जहान तुंहिंजो आहे सारो जहान तुंहिंजो वरफ़ना लक ज़िक्रक तारीफ़ तुंहिंजे कया मालिक वरफ़ना लक ज़िक्रक तारीफ़ तुंहिंजे कया मालिक तारीफ़ तुंहिंजे कया मालिक कुर्ब वारा कुरान तुंहिंजो कुर्ब वारा कुरान तुंहिंजो आहे सारो जहान तुंहिंजो आहे सारो जहान तुंहिंजो शान खां वधिया शान तुंहिंजो शान खां वधिया शान तुंहिंजो आहे सारो जहान तुंहिंजो आहे सारो जहान तुंहिंजो यदुल्लाह फौक ऐदीहिम सब तो अथया गाले खत्म यदुल्लाह फौक ऐदीहिम सब तो अथया गाले खत्म सब तो अथया गाले खत्म ला मकान ते मकान तुंहिंजो ला मकान ते मकान तुंहिंजो आहे सारो जहान
तुझो आहे सारो जहान तुझो शान का वधे शान तुझो शान का वधे शान तुझो आहे सारो जहान तुझो आहे सारो जहान तुझो इना ते नकल कसर शाही शाफी महशर इना ते नकल कसर शाही शाफी महशर शाही शाफी महशर मौला वटे मान तुझो मौला वटे मान तुझो आहे सारो जहान तुझो आहे सारो जहान तुझो शान का वधे शान तुझो शान का वधे शान तुझो आहे सारो जहान तुझो आहे सारो जहान तुझो नहीं मैं पारा पेनार तुझा दिल सती दा दीदार तुझा पारा पेनार तुझा दिल सती दा दीदार तुझा दिल सती दा दीदार तुझा आमंत थी दो एहसान तुझो आमंत थी दो एहसान तुझो आहे सारो जहान तुझो आहे सारो जहान तुझो शान का वधे शान तुझो शान का वधे शान तुझो आहे सारो जहान तुझो आहे सारो जहान तुझो